अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन अल्लाह जी नेमतुनि खे नाशुक्रीअ सां मिटायो ऐं पंहिंजी क़ौम खे तबाही ऐं बर्बादीअ जी घाट में वञी विधो, यानी जहन्नम, जंहिं में हू दाख़िल थींदा ऐं उहो बुछड़ो हंधु आहे। ऐं अल्लाह जा शरीक मुक़रर कयाऊं त जीअं माण्हुनि खे संदसि अल्लाह जी राह खां भुलाइनि। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त दुनिया जी चंद ॾींहंनि जा मज़ा माणे वठो, पोइ यकीनन तव्हांखे दोज़ख ॾांहुं ई मोटणो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे जिन ॿारनि ईमान आंदो आहे तिन खे चओ त नमाज़ क़ाइम कनि ऐं जेको रिज़्क़ असां खेनि ॾिनो आहे तंहिं मां ॻुझो ऐं पधरो उन ॾींहं जे अचण खां अॻु अल्लाह जे वाट में ख़र्च कनि, जंहिं ॾींहुं न की एमालनि जी मट सट या ॾेती लेतीअ जो वापार ऐं न की यारी दोस्ती हलंदी। अल्लाह उहो आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो ऐं आसमान मां मींहं जो पाणी वसायो, पोइ उन सां मेवनि खे अव्हां जे रिज़्क़ लाइ पैदा कयाईं ऐं ॿेड़ियुनि खे अव्हां जी ख़िदमत में लॻायाईं त जीअं संदन हुकुम सां समुंड में तरंदियूं रहनि ऐं अव्हां खे नदियूं बि नवाई ॾिनाई ऐं अव्हां लाइ हमेशा या मुस्तक़िल गर्दिश कंदड़ सिज ऐं चंड बि नवाए ॾिनाई, यानी ख़िदमत में लॻायाईं, जेकी तव्हां जे निज़ाम शम्सी ऐं निज़ाम कमरी में अव्हां लाइ गर्मी, रोशनी ऐं वक़्त जी तइयीन करण लाइ काफ़ी आहे। ऐं अहिड़ी तरह राति ऐं ॾींहं खे अव्हां जे लाइ ताबे कयाईं, यानी कम में लॻायाईं। ऐं जेको अव्हां खाइसि घुरियो सो सभु अव्हां खे ॾिनो अथसि। ऐं जेकॾहिं तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणींदो त उन्हनि खे ॻणे न सघंदो। बेशक इंसान वॾो ज़ालिम, यानी बे इंसाफ़ ऐं नाक़दर दान ऐं वॾो नाशुक्रो आहे, यानी इंसान तकलीफ़ में बेसब्री ऐं शिकायत ऐं फरागत में नाशुक्री कंदड़ आहे।